नाज़रीन, टनो मस्ती जे ॻोठ शकरुद्दीन बाजवा जे रहवासी ॾहीं जमायत जे शागिर्द जो ॻोठ भरिसां ज़रई ज़मीन मां लाश मिलियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर नादर उजण खां। जी नादर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टनो मस्ती भरिसां ॻोठ आहे शकरुद्दीन बाजवा, जितां जो रहवासी आहे 10वीं क्लास जो शागिर्द 18 साल जो नौजवान जेको मोहम्मद शान पुट मोहम्मद शरीफ दियो जो जेको ॻोठ भरिसां ज़रई ज़मीन में अंब जे वण मां जेको आहे फाहो खाधल लाश हथायो आहे। इतलाह ते वारसनि पहुची करे फोती नौजवान जे लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। जेको फोती नौजवान आहे हुनजो लाश ख़ैरपुर सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो आहे। लाश घर पहुचण ते नौजवान जो जेको आहे सो कोराम मची वियो आहे। हुन जेको नौजवान जे ख़ुदि इहो मौत जो जेको आहे कारण आख़िरी मालूम न थी सघियो आहे आख़िरी इतलाह ताईं। नादर, अवां जी महिरबानी।